कि तुंहिंजे करे हीउ सॼो ॻोठु आज़ाब में अची वेंदो। मालिक साईं ख़ैरु कंदो। हाणे जेकी बि मुसीबत ईंदी न सॼी तुंहिंजे मथां ईंदी। हर मुसीबत खे मोड़ ईंदुसि बाबा। मां सुभाणे शहर ॾांहुं निकिरी राति ॾींहुं कमाईंदुसि ऐं मां एतिरा टका मोकिलींदुसि। ॾींहुं राति जाॻंदुसि, ॾींहुं राति कमाईंदुसि, पर मां कंहिं बि ॻोठ वारे खे बुख ते सुम्हणु कोन ॾींदुसि। शहर में टका कमाइण एॾो आसान कमु कोन्हे। ॾिठई न, असांजा ई टका गिड़काए खाई विया। अदा, तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं उन ललेचनि जी चांहि छो पीती? पाण इहो सोचींदो आयो आहियां आदि त मां इन्हनि जे चकर में कीअं अची वियुसि। पहिरियां त मूंखे ईअं लॻो त ॼण मुंहिंजा पंहिंजा आहिनि, मुंहिंजा हमदर्द आहिनि, मुंहिंजा सॼण आहिनि। पर मूंखे कहिड़ी ख़बर त हू पंहिंजे मन में वेर रखी मूं वटि पहुता ऐं पंहिंजे बचनि जो पेट भरण जे लाइ असांजे पूरे वेड़े खे बुखुनि काटण ते मजबूर करे छॾियो अथनि। ख़ुदा कंदो त उन्हनि जी औलाद खे बीमारी पवंदी। ख़ैर घुर अदी, ख़ैर घुर। उन्हनि जा बि बचड़ा आहिनि। हा मां, जेका उन्हनि कई न उहा उन्हनि खे फबी। असांजो अल्लाह आहे, अल्लाह सी ज़रूरु असांजी बि भलाई कंदो। हा बेबल, सॼणनि जो बि ख़ैरु त दुश्मननि जो बि ख़ैरु। ख़ैरु इहो बि अल्लाह जे तरफ़ां असांजे मथां इम्तिहान हुयो। अदा, शहर वञी न तूं मुंहिंजे लाइ चूड़ियूं वठी अचिजांइ। हा वधाई गुंगो सही थो चवे। हिते सभु पिया था बुख मरूं ऐं तोखे चूड़ियुनि पाइण जो वॾो शौक़ु थियो आहे। मामा, हाणे तूं बि अदा गूंगे जी ॿोलियूं सम्झी वञी थो, है न? एतिरो वक़्तु गूंगे सां मां गॾु रहियो आहियां, ॿोली मां न सम्झंदुसि। मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके? अदा, मूंखे त ईअं थो लॻे त ॼण रांझण पैसा लिकाया आहिनि। न न अम्मा, रांझण इहे कॾहिं बि कोन थो करे सघे। पोइ भला मूंखे ॿुधाए त सही, ये हेॾे सारे मर्द माण्हू खां ललेचा कीअं था पैसा कढी वञनि भला? अधी शहर जा ललेचा वटा ला माण्हू थी तोखे हलंदे सुबुह पारा वेंदा, तोखे ख़बर ई न पवंदाई। अहिड़नि ललेचनि खे ख़ुदा गर्क करे। हिते असांजो सॼो ॻोठु बुख ते रहिजी वियो, इन्हनि खे अलाह गर्क कोन थो करे। हथ भरती रही उते सीढ़िया वेठा आहिनि जो तूं खणी पातरा वंदे न। अरे बहुत चाचा, मां बि शहर वेंदुसि। अरे निभागा, उते तो कमु पुॼंदो? ॿिया बि कमु कंदा त मां बि उते कंदुसि। वसायो चए पियो त हुते शरबत ॾाढी भली हूंदी आहे। अरे निभागा, उते शरबत पीअण लाइ न वञ, हिते सभई बुख पिया मरनि ऐं तोखे वरी शरबत जी लॻी पई आहे। जेको कमायो न सभु हेॾे मोकिलिजो। रोज़ को शरबत थले पीअंदुसि, मिड़ई अवेल सवेल पीअंदुसि। लॻे थो तूं पंहिंजा पैसा शरबत ते पूरा कंदे, तोखे मोकिलण ई अजायो आहे। न न, मां मिड़ई मज़ाक पियो कयां। मां कमाए पैसा सभु हेॾे मोकिलींदुसि, शरबत मां कोन पीअंदुसि। हा पुट, हिते ॾिसीं थो पाणी बि ज़हरीलो बणिजी वियो आहे, त पोइ छा तोखे शहर वञी शरबत पीअणु घुरिजे? चाचा, मां जेको कमाईंदुसि हेॾे मोकिलींदुसि। चाचा ॾुकार विकोड़े छॾियो, जुमे खे शहर मोकिल त को तोॾे 2 टका मोकिले। हा काका, रजू सही थो चवे। वेड़ हाणे वेंदो शहर ई वरी कमाए मूंखे अची ॾींदो। हाणे उथो, हलो त हलो उताक ते। ॿुधो आहे त राजन खां सभु पैसा कसिजी विया। हा गज़ी, मालिक साईं असां खां अलाए कहिड़ा इम्तिहान थो वठे। इन्हनि पैसनि जो आसरो सोचो त ॾुकार में कमी ईंदा, सेब खसिजी विया। गज़ी मूं सोचियो आहे त मां जोत विकिणियां थो, जेके भला 2 टका मिलिया वञी मुंहिंजे ॾेई थो वञा। अदा कर पेट,
इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। जेकॾहिं मुजरी तोखां पैसा वठे थो इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे। किथां वठंदा असांखां? जिन ॾुखे वक़्त में असांखे अन्न जी बाटी न ॾिनी उहो असांखां पैसा वठंदा। ख़ुदा कंदो त उहो मसइला पंहिंजा पाण हल कंदा ऐं कंहिंजा मुहताज न थींदा। इंशाअल्लाह। आमीन। अदा पहिरियां तूं ऐं गूंगो वञी थी अचो। अॼु औरतूं हलंदियूं गोड़ गमसान कंदियूं, मर्द के नतीजे ते पहुचंदा ई कोन। मुजेरी जे तो सभु गॾु थियो। पोइ बि त वरी बि मर्दनि जो ई फ़ैसिलो हलंदो न। गोड़ कंदियूं मायूं अजायो। ठीकु आहे। अम्मा इहो सोचियो अथई खाइण जे लाइ हाणे किथां ईंदो? अल्लाह ॾींदो अम्मा, अल्लाह सही ॾींदो। मां त चवां थी सभई छोकिरा ॻोठ वारा मिली करे अधे वसाए सां वञनि शहर ॾे, वञी उते कमाइनि त पंहिंजो ॻोठ ख़ुशहाल थी वेंदो। जेकॾहिं कंहिंजा माइट राज़ी नथा बि थियनि न त मां त पंहिंजे गूंगे खे लाज़मी अधे वसाए सां शहर ॾे मोकिलींदसि। मामा चए पियो सभु शहर हलूं, पोइ छा अम्मा असां बि शहर हलूं? इहो सुबुह जो फ़ैसिलो कंदासीं। ॾिसूं त मुंहिंजी कहिड़ी थी ॻाल्हि करे। बाबा ॻाल्हि इहा आहे त छोकिरनि खे शहर कम ते मोकिलण लाइ तव्हांजी छा सलाह आहे? बाबा मुजेरी असांजा छोकिरा तुंहिंजा पंहिंजा बचा आहिनि बाबा, कारे पाणी मोकिलींदे तॾहिं बि तुंहिंजी मर्ज़ी। पर बाबा जेकॾहिं छोकिरा कमाईंदा त उनजो उजूरो बि त महीने खां पोइ मिलंदो न। खाइण जे लाइ त उन्हनि वटि ज़रो बि कोन्हे। छा खाईंदा? नाग त कोन्हनि जो अॼु शहर मिटी खाईंदा। ॿी ॻाल्हि त छोकिरनि खे ख़र्चु खां ॿारो खपे। बाबा ॾिस न उते रहंदा का शइ शिकिल वठंदा, ज़ाहिर आहे उते ॾोकड़ो पैसो त खपे न। वसाया जेकॾहिं तूं पाण सां 5 छोकिरा वठियूं वञी त महीने जो उन्हनि जो ख़र्चु घणो थींदो? काका मुजेरी असांखे रुगो तूं किरायो ॾे, बाक़ी उतां जो जेको कमरे जो किरायो आहे न असां महीने खां पोइ ॾींदासीं। बाबा इहो त ठीकु आहे वसाया, पर खाइण लाइ त तव्हांखे कुझु खपे न। जदा सूमर उहो महीने जो जेको वखर हूंदो आहे न उहो ओधर ते मिलंदो आहे। असांखे पघार मिलंदी वरी असां वखरा पैसा ॾेई छॾींदासीं। सहूलियतूं त उन्हनि खे ॾाढियूं मिलियल आहिनि, पोइ छो न वञूं उते कमाइनि। हा काका मुजेरी, तव्हां असां ते रुगो भरोसो कयो। असां उते वञी राति ॾींहं महिनत कंदासीं, पोइ अलाह भलाई कंदो। रंजन ॿियनि छोकिरनि खे असां वसाए सां शहर मोकिलियूं था, पर बाबा तोखे हिते रहणो पवंदो। बाबा जेकॾहिं तूं बि शहर कमाइण लाइ वेंदे न त पोइ मूं वटि हिते 3 पोड़ा ऐं धण मायुनि जो रहंदो। ख़ुदा न ख़ास्ता का हेठि मथां ई थी पए त पोइ बाबा मां अकेलो माण्हू उन्हनि खे काॾे ॻोल्हींदुसि? हा ॻाल्हि तुंहिंजी लख रुपए जी आहे। पर काका मुजेरी बाबा पर खे छॾ, मुजेरी असांजो वॾो आहे, जेको फ़ैसिलो कंदो सो सही कंदो। जी बाबा मूं माठ जीअं काको मुजेरी चवंदो आऊं तीअं कंदुसि। बाबा जेकॾहिं तव्हां छोकिरनि खे शहर मोकिलण लाइ तयारु आहियो त पोइ मुंहिंजे पुट समेत जेके बि छोकिरा आहिनि पाण वसाए वञी उन्हनि खे शहर में कम ते लाहींदो। बाबा छोकिरा असांजा कमाइण जा हीअं आहिनि, जेकर ॾींहं राति महिनत कनि न त पोइ असीं बुखूं कोन काटींदासीं। बाबा इहा ॻाल्हि त लख रुपए जी आहे, ॻाल्हि त करी पर हाणे ख़र्चु किथां अचे ॾे मुंहुं। हो तूं वॾो ना शुक्र आहीं, जेको रब असांखे खाराए पहिरियों थो उहो असांखे बुख ते छॾींदो। टिबा ॾींदो उहो ॾातार, बाक़ी बाबा असांखे हथ पेर त हणो पवंदो। जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे त पोइ छोकिरनि खे शहर न मोकिलियो आहे न साईं। उनजो हल काके मुजेरी ॻोल्हे वरितो हूंदो। भला तूं परेशान छो थो थी? बाबा मां परेशान कोन आहियां, पर मां मुजेरीअ खां पुछण थो चाहियां त उनजो छा सोचियो अथई? ओतो मां ई रांझन इहो सोचियो आहे त सुबुह जो सिज उभरण सां ई रेस बिजार खान ॾे हलिया वेंदासीं।
ऐं उनखे मिंथ सिंथ करे अनाज जो हिकिड़ो उठ भराए ईंदासीं। उते बि वेठो हले ॾुकार, तूं छा थो सम्झी त असांखे उठ लॾे ॾींदा? हा काका हो तूं पूरो न, पर जेकॾहिं हिकु अधु ॿोरी ॾिनई त बि असांजी पूरत थी वेंदी। उन खां पोइ मालिक वॾो आहे, असां सां पियो भलाई कंदो। हा हो तूं सुभाणे मां बिजार खान ॾांहुं वञण जो सोचियो आहे। उतां मोटी अचण खां पोइ सोचींदुसि ऐं पोइ ऑफिसर ॾांहुं शहर रवानो थी वेंदुसि। ऑफिसर मुंहिंजो दोस्त आहे, मां उन ॾांहुं वेंदुसि त हू मुंहिंजी मदद ज़रूरु कंदो। तव्हां परेशान न थियो। छोकिरा, तव्हां वञी बाबा पंहिंजी तयारी कयो। सुभाणे तव्हां शहर वञण लाइ निकिरी वञिजो। वसाया, सुबुह जो तूं सभिनी छोकिरनि सां मिली उन्हनि सभिनी खे तयारु करे शहर निकिरी वञिजा। हाज़ुर मुजेरी, पर किरायो बाबा? वसाया, तूं हाणे छोकिरनि सभिनी खे तयारु कर। बाबा जेको किरायो भाड़ो थींदो न, उहो सॼो ख़र्च तोखे मां ॾींदुसि। हा बा। जनी डांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, अवल ॾींहुं उन्हनि खे पोइ उॿारी सिज। वाह मुंहिंजा मालिक तुंहिंजी हिकमत, जंहिंखे असां सम्झण खां कासर आहियूं। मालिक साईं, हाणे घर का भलाई असां साणा थी पिया आहियूं। रब्बिल आलमीन, ही ॻोठनि जा ॻोठ वीरान थी विया आहिनि। का महिर कर असां मथां। जेके रहिया आहिनि उहे बि आज़ारनि में। हाणे असां में सह पनाहे रही मालिक साईं। अबा, हिन में मानी बि अथई। हाँ, जे रस्ते में बुख लॻई न त खोले खाइजा जेसी वञी मंज़िल ते पहुची। घबराइजा न, घबराए न मुंहिंजा बच्चा, घबराइजा। अलाह कंदो त खेर सां वञी मंज़िल ताईं पहुचंदा। हूअं बि हिननि सां गॾु वसायो आहे। वसाए तमामु घणा शहर जा धिका खाधा। उनखे रोडनि ऐं रस्तनि जी चङी तरह ख़बर आहे। जेकर हू मोर खे पाण सां गॾु वठी वञनि हा त केॾो न सुठो थी हा। भाॼाई, हू मूंखे कीअं वठी वेंदा? हू त नाराज़ आहिनि न असां खां। ख़ैर, मां पाण अकेलो वेंदुसि। उते वञी शहर में का न का रोज़ी ॻोल्हींदुसि। हा न दा? हा दा। हाणे मां हलां थो, कॾहिं जो टकाए वञा थो स्टॉप ते। ॾिसां जेकॾहिं यार वेठा त ठीकु आहे, इहे न वेठा त भॻियुनि जी महिरबानी। कोन वेहंदा खड़पील, पर वरी बि तूं भली वञ। मतां थी सघे वेही रहनि, पंध खां बची पवंदा। कज़ी मुंहिंजो फर्ज़ु आहे, स्टॉप ते मां जो टकाए थो वञा। जॾहिं वेठा त उन्हनि जी मर्ज़ी, न वेठा त उन्हनि जी मर्ज़ी। मोरा, तूं दुआ कर मुंहिंजी जोत खपी पए, मां तोखे भाड़ो ॾींदुसि, पोइ तूं शहर निकिरी वञा। ठीकु आहे मुंहिंजा अदा? ठीकु आहे अदा। मुजेरी तोखे चङो करे सभु छोकिरा तुंहिंजे पोयों थो लाए। ईअं न थिए जो सुभाणे असांजो नक ई वढाए छॾी। कोशिशि कजांइ त सभु छोरा वञी सवेल ई कम ते लाए छॾी, त जीअं उहे कमाए टका ॻोठ मोकिलनि त सभिनी जी बुख ख़तमु थिए। अधे तूं अजायो परेशान पई थी थी। मां शहर जे विख खां वाक़ुफ़ आहियां। हिन महिल जेके मां ॼट ई पट पाण सां गॾु वठूं थो वञा न, इन्हनि खे जॾहिं शहर जी हवा लॻंदी सभई होशियार पड़जी वेंदई। इन ॻाल्हि जो तूं को बि खुटको न कर। ॾिसजे असां केतिरा पैसा कमाए ते खणी था अचूं। मामा, हाणे जल्दी कयो, सभु ॿाहिरि तव्हांजे इंतज़ार में आहिनि। अल्लाह जी अमान में। अदा मुंहिंजे कूंगे जो ख़्यालु रखिजे।
जी बाबा मारी दे तो कौन नहीं बाबा बाबा यार तुम समझो दरवेश पुट रहे तो कि मैं छो मारे दस वजह ही नहीं लोहिया के चमाट तो कौन है ना पर बस शहर वही ये जबाड़ वारी हाथ से छुरी बन जाए कोशिश कर जाए कोशिश करने से बाबा पंछी की ने आदत न वने ना तो मुख्य मार जाए आने न बाबा अदी मां शहर में जमना कुमार तुझे ला चुप वठी न में चोजे तो मुके कंदी ना मुके पेन में कंडा लगन मां शहर को मुडी जाला तो के कंडा लगन कोन नींदे से ठीक है अदा अदा बुध मु बुधवा त शहर में ना सुठो मेकअप मिलंदो आ मुझे लाइ मेकअप भी वठी अचे हाँ मेकअप ओ गुडिरियूं चपलियूं हर शइ तारा वठी ईंदुसि पाड़ा ओडे वसाए वारा तुझे इंतजार में थई वसाया हाणे हिन ॻोठ वारनि जो उमेदूं तो में आहिनि खणी जो मां ॾुखियो सिखियो महीनो पूरो गुज़ारे वेंदुसि पर मां पंहिंजे ॻोठ वारनि खे बुख काटण कोन ॾींदुसि पर जेकॾहिं तो 1 महीने खां वधीक देर कई न त पोइ असां सभु ॻोठ वारा बुखुनि काटण ते मजबूर थी पवंदासीं पर वरी बूते वञण खां पोइ ॻोठ वारनि जे बारे में ज़रूर सोचजांइ इहो ज़रूर सोचजांइ त पोयां असां कहिड़ी हालत में था गुज़ारियूं काका मुझेरी तहां दुख न कयो मां हिननि खे वठी थो वञा ॾींहं राति हिननि खे कमु कराईंदुसि ऐं मां पाण बि ॾींहं राति कमु कंदुसि ख़ुदा कंदो महीने में एतिरा टका कमाए ईंदासीं जो असांजो पूरो वेड़ो सुखनि में गुज़ारींदो इंशाअल्लाह मुझेरी ईअं ई थींदो इंशाअल्लाह ईअं ई थींदो काका वसाया लो लो पताड़े आरा बिनतार बेटा दी हल्लू जाॾे पेर ताॾे खेर मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि हलो भाई मुझा हम उम्र ऐं मुझा साथी मूंखे अकेलो छॾे हलिया विया मां उन्हनि खे ॾिसंदो रहियसि भाॼाई पर मूंखे कंहिं बि सलाह कान हुई
छा मुंहिंजी एॾी वॾी ग़लती हुई जो मूंखे ईअं अकेलो छॾे हलिया विया? हाणे मां हिते अकेलो छा कंदुसि भाॼाई? छा कंदुसि मां हिते अकेलो? खणी जो मूंखे न वठी विया आहिनि त मां अकेलो शहर वेंदुसि भाॼाई। मां सभिनी खे ॿुधाईंदुसि अकेलो बि शींहुं आहे भाॼाई। पर भाॼाई मूंखे एॾी वॾी सज़ा छो ॾिननि? छो मिली एॾी वॾी सज़ा मूंखे? मूं त खणी इहो चयो राणी खे त राणी तूं मूंखे वणंदी आई। छा कंहिंसां इज़हार करण, कंहिंसां मोहब्बत करण इहो गुनाह आहे जंहिंजी एॾी वॾी सज़ा पई थी मिले? भाॼाई हाणे मां बि कसम खणी छॾी आहे, कॾहिं बि राणी जे तरफ़ न ॾिसंदुसि, कॾहिं बि कोन ॻाल्हाईंदुसि, कॾहिं। हा भाॼाई, हा इहा हक़ीक़त आहे त राणी मूंखे वणंदी आहे, पर हाणे मां बि पंहिंजी दिलि ते पत्थर रखी छॾियो आहे भाॼाई, पत्थर रखी। बेबल मां हुतां खां थी अचां थो। चङो भले। अम्मा काठियूं करे अचा, अदा बि शहर वियल आहे। चङो भले वञ, पर परे न वञजाए, वेझे किथां करे अच ऐं मां लाइ थी मोटिजा। सही आहे अम्मा। भाॼाई भला कुआड़ी रसो खणी आणे ॾे त मां काठियूं करे अचां। अदा घर में त खाइण जे लाइ कुझु बि न आहे, जो चुल्हो ॿारियूं, तूं एतिरियूं काठियूं करे छा कंदे? ॾिसां थी, सुभाणे मां शहर थो वञा, मां चवां थो त काठियूं सवायूं करे अचां, जीअं अदा खड़पेल खे को तकलीफ़ न मिले। सही थो चवी, तुंहिंजो भाउ बि जोट खपाइण वियो आहे, जे हुन जोट खपी वई त हू खाइण जे लाइ 2 ॾींहंनि जो वखर वठी ईंदो। तूं वञ कुआड़ी रसो खणी अच। हा मां कुआड़ी रसो खणी थी अचां, तूं हीअं कर त काठियूं कुझु ख़ासियूं करे अचिजांइ, जी 2-3 ॾींहं हली वञनि। जी भाॼी। ॻोठ मां छोकिरा विया आहिनि हलिया त वेड़े मुंहुं सफ़ा रौनक ई हली वई आहे। हूं त हा हर हुनजे घर बाकार लॻो पियो हींअर ॼण आकाश घुमी आहे, जो कंहिंजे घर में का खिल ई कान्हे का, ॼण ख़ुशियूं ई ख़तमु थी वयूं आहिनि। हा मां सॼो ॾींहुं कमु कोन हुयो, पोइ वांदा हुयासीं, पोइ रांदि त कंदासीं न। मालिक बि ढकिया आहिनि, पोइ ढकणी छो न ढके? इहे असांजा ई अमाल आहिनि। हिर साईं लालच छॾे कोन थी, पोइ हिक ॿिए जा रुगो वतूं था पेर कढंदा, कणो कणे खां धार थींदो पियो वञे, ख़बर न आहे वरी अलाए कॾहिं अङण मोटंदा। मोटी ईंदा मां, मागनि ते ज़रूरु मोटी ईंदा, तूं बसि रुगो दुआ कर। खैरनि सां अचनि त कुझु कमाए खणी अचनि, जंहिंजो सभिनीनि खे इंतज़ारु आहे। कुझु न कुझु त आणींदा न, पोइ केतिरो था आणनि, जेको रब नसीब लिखियो हूंदो ओतिरो ई खणी ईंदा। बसि रुगो बुखनि ऐं ॾुखनि ते शुकुर ऐं सबुरु कयूं। किथे असांजे ईमान खे कैंची न लॻी वञे। अम्मा अलाही न कंदो अम्मा, असां नाशुकुर छो थियूं ऐं ईमान खे क़तर कयूं? बुख ते बि शुकुर कंदासीं मालिक जो,
सोप सीरियल मुहब्बतुन जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।